दरबेलो साड़ा माइनर मां 25 वरनि जे नौजवान जो लाश हथ कयो। लाश जी सुञाणप नौशर फिरोज जे रहवासी गुलाम शबीर चन्ना तौर करे हुई। फोती जे भाउ इलाही चन्ना मीडिया खे ॿुधायो त संदसि भाउ कंडियारो पिज़्ज़ा हट ते कमु कंदो। गुज़िरियल 7 ॾींहंनि खां गुम हो, जंहिंजो अॼु दरबेलो साड़ा माइनर मां लाश हथ कयो आहे। संदसि चवणो हो त हुननि जी कंहिंसां का बि दुश्मनी न आहे। ख़बर नाहे त हुननि जे भाउ खे कंहिं क़तल कयो आहे। नवाबशाह में आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जे सॾ ते मुलाज़िमनि पारां सूबाई सदर मोहम्मद दाऊद उलड़ अल्ताफ़ शेरवानी ॿिनि जी अॻवानी में HM ख्वाजा गार्डन हाई स्कूल खां रैली कढी वई, जेका गश्त कंदे नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाणनि पारां धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त महांगाई जे हिसाब सां उन्हनि जूं पघारूं घटि आहिनि, इन करे घर जो गाॾो हलाइणु ॾुखियो थी पियो आहे। जॾहिं त अपग्रेडेशन न हुअण करे उन्हनि सां मुसलसल नाइंसाफ़ी थी रहियूं आहिनि। एहतिजाज इन करे आहे कि जीअं त पाकिस्तान में ॿिटो निज़ाम आहे, सिंध जे मुलाज़िमनि जे लाइ ॿियो निज़ाम आहे, KPK ऐं पंजाब वारनि जो ॿियो निज़ाम आहे। हाणे ग्रुप इंश्योरेंस जे हवाले सां ॿिनि सूबनि में जेको मुलाज़िम रिटायर थिए थो उनखे ग्रुप इंश्योरेंस मिले थो, जॾहिं त सिंध में जेको ख़ुदा न ख़ास ड्यूरिंग ड्यूटी फोत थी वञे उनखे ग्रुप इंश्योरेंस थो मिले। इहो सौ सिधो नाइजाइज़ी आहे। छा वीचारो कहे, छा हिकिड़े पंहिंजे बच्चा पढ़ाए छा करे पघार वधनि। ग्रुप इंश्योरेंस जेको असांजो रिटायरमेंट खां पोइ ॾिनो वञे, असांजा पैसा आहिनि, उहे असांखे रिटायरमेंट खां पोइ ॾिना वञनि त असांजे बच्चनि जी पालना थिए, बच्चनि जी तइलीम थिए। ड्यूटी जेको ॿियनि खे मुलाज़िमनि खे मिले थो, सेक्रेटरी वारनि खे असांखे नथो मिले। छा असां मुलाज़िम न आहियूं छा? असांजो हाउस रेंट बि घटि आहे महांगाई जे हिसाब सां। हाँ, किथे महांगाई किथे पहुती आहे, किथे ग़रीब माण्हू जो क्लर्क आहे, लोअर स्टाफ, उहो त वीचारो भाॼी बि नथो वठी सघे अॼुकल्ह। हुन चयो त जेकर हुन जा मुतालबा हल न कया विया त पोइ कराची ऐं इस्लामाबाद ताईं एहतिजाज कंदा। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कोऑर्डिनेटर शराब खान मरी, PP ज़िले सदर अली अकबर जमाली, राशिद चांडियो, फिरोज़ लगारी ऐं ॿियनि सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब पहुतो, जिते हुन साफ़ियुनि सां गॾु जाणी कई। इन मौक़े ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे शराब खान मरी चयो त हू हिकु पोरे जो पुटु आहे, सियासी जदोजहद करे अॼु हिन मंज़िल ते पहुतो आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत जो वॾो अमल दख़ल आहे। हुन चयो त हू पार्टी जी क़यादत जो थोराइतो आहे, जंहिं हुन ते एतमाद कंदे खेसि कोऑर्डिनेटर जो उहिदो ॾिनो आहे। इन मौक़े ते नवाबशाह प्रेस क्लब जो सदर ज़ुल्फ़िकार ख़ासि कली, नबी बख़्श बलूच ऐं ॿिया सहाफ़ी पिणु मौजूदु हुआ। मोरे जे म्यूनिसिपल मुलाज़िम पारां गुज़िरियल 7 महीननि खां वधियल पघारूं न मिलण ख़िलाफ़ ॻिचे में सुकल मानी विझी बसर ऐं साओ गाह खाई मोरो प्रेस क्लब ते अनोखो एहतिजाज कयो। चौकीदार वकार में मोरो प्रेस क्लब ते ॿुधायल 7 महीननि जी पघार न मिलण ख़िलाफ़ ॻिचे में सुकल मानी विझी बसर ऐं गाह वात में विझी अनोखो एहतिजाज कयो। म्यूनिसिपल मुलाज़िम मीडिया खे ॿुधायो त खेसि 7 महीननि खां वधियल पघार न मिली आहे, जंहिं करे संदसि घर में फाका कशी जहिड़ी सूरत हाल आहे। हुन सिंध जे वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ऐं ॿियनि वसाइनि खां मुतालबो कयो त बजट में वधायल पघार ॾेई साणसि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।